पाकिस्तान हैदराबाद मज़ाहिया ड्रामो पेश कजे तो मानिए जो मलूक तहरीर आदिल अब्बासी प्रोड्यूसर खालिद हुसैन तो हाजरा है मज़ाहिया ड्रामो मानिए जो मलूक। अरे न्यामत ये सजा तो जवाब ही नतीजे न्यामत छा है छाते मतो खादो थी ये भातन बारी चई सद कयो माए त जवाब ही न दिनी ए जदी नालो खयो माए तो कियो न वदती दिनी ये तो के त भागन भरी चई वादी कयम भुल भागन भरी बियो न त जे भागन भरी हुजा हा न त कहीं शीया कुल्हे चढ़ा हा तो जड़े गिद्दड़ जे पलो न पवा हा निभाग भरी चई निभाग भरी अरे चन्नू 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 छड्याने ने कहो पीके है ए को आए ओ ये पाजे मां ये को मिठो मिठो आयो आ या पसर को लूण मिठ दिसी आयो मुआ पेटी सुबह का वडी हेतरा खादा खादा थई पोइ बि नथो ढापी मुआ माण्हू या पाडो अरे भागन भरी मां त आहा माण्हू पर ही मो पेट अल्लाह छाजो आ ये तामन सा हिन पेट जो को अदली इश्क है ये जॾहिं पके सुठे खाधे जी खुशबू थी अचे त सीरो मुआ पेटी न तो फाटई को ई साजन अलाए काडे वियो छा मतलब ईद जो डी है वियो हूंदो पंहिंजे दोस्तन सां मिलण बियो वरी काडे विंदो हाँ पर घट में घट थोरो बुधाए तो वने ना ये निकतो हलियो तो वने को कमकार हो जे तो पोए वरी छा तुंजो मतलब है ते निकरण का अग में तुख गोले हथ करे पोए घर मा बाहर वने माना तो सजो डी न्याणन वांगे घर में बैठो होजे औरत जो अकुल हुआ ही खोड़ी है सिज लथे का वो भी निकरियो वने पर तुंजो तो सिज उभरण साई चट थियो वने हाँ साईं असाई चट बाकी तुझे मथे ते त जण अकुल जो भरियो रखियल आहिनि जे थोरो भी अकुल हुजे हा न त न्याणी घर में वेठल आहे उन जो त सोची हा मलूका मां छा करियां भला असां न्याणी वारा कीअं चओ त असां खां वठो इहो ख़्याल त अधे धिंगाणे खे थियणु खपे न मूं त 2 चकर ॻाल्हि चोरी भी आहे अॻ में चयां त रजब में सो उहो भी गुज़री वियो पोइ वरी चई त रमज़ान खां पोइ हाणे ॿुधाए आऊं छा करियां हाँ अधे धिंगाणे वारो सवाल भी अलाए कॾहिं अचे ॻाल्हि त इहा ई थी मारे न मलूका अधे धिंगाणे जो खाइण मां पेट भरजे त ॿियो कुझु सोचे न चई त बराबर सच तो इहा त शाबस आहे अदी न्यामत के जो धी शरीफा जे लाइ ही ईद भरे मोकली अथई
ऐं चवे थी त ईद खां पोइ शरीफ़ा मुंहिंजी। ओ जो साजन बि अचे पियो। भला कहिड़ी कचहरी पई हले तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़सनि जी? अब्बा तुंहिंजे बारे में पे सोचो थी पुट। छो मूंखे वरी छा थियो आहे? चङो भलो त आहियां, ॿीणो टीणो आहियां। अड़े अब्बा ॿीणो वरी किथे? ॿीणो त तॾहिं थींदे जॾहिं ॿ थींदो, जॾहिं कुंवार आणींदे। अम्मा मूंखे छॾियो, पहिरीं भेण शरीफ़ा खे उथारण जी कयो। अड़े अब्बा इहे त सूर पिटियासीं, धणी अकुल ॾे चाचई खे, हू त सोचे ई कोन थो। पुट मूं सवेर तुंहिंजो ई पे पुछियो, वॾेरे अलाह दाद ईद नमाज़ से शिकायत पे कई त भला पुट को वॾो ऑफिसर थी वियो आहे छा जो ईद बराते मिलण बि नथो अचे। सो पुट शाम ओॾां ज़रूरु वञिजांइ, पर अबा पहिरीं चाचे धिंगाणे वारे ॾांहुं ज़रूरु वञिजांइ, वञी खेनि ईद वाधायूं चई अचिजांइ। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, कोशिशि करियां थो त ॿिन्ही पासे वञा। सॼी दुख में ऐं मूंखे बुख में ॾाढो सूर पियो थिए। अरे अरे नेमत ओ नियामत मुआ जे सूर पियो अथई त वञी कंहिं डॉक्टर खे ॾेखार न, घर में वेठो रंभी वेठो रुगो। अरे चली मां तो ही सूर बीमारी जे करे न आहे पर बुख जे करे आहे, बुख जे करे। तंहिं करे ही कंहिं डॉक्टर खे न ये कंहिं बोची खे ॾेखारियो त ख़बर पए त मुंहिंजे पेट खे अञा कहिड़े ताम जी ज़रूरत आहे। अहिड़े है क़िस्मत मुआ सुबुह खां वठी मंझंदि ताईं अलाए केतिरा खाधा पेट में उछलिया अथई, पोइ बि बुख में सूर आहे। कंहिंजी ख़बर त पेट केॾो नाज़ुक आहे, ये जंग भॼे ये बाह भॼे त माण्हूअ खे मरण नथो ॾे। जेसिताईं पेट पिया भरींदो तेसिताईं जीअरा रहंदो। ऐं जॾहिं पेट भरजण बंदि त दम तव्हांजो बंदि, ऐं पोइ खणो हमरा खे खट ते टिक 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 डिग डिग माण्हू खाइनि जीअण लाइ, तूं जी रुगो खाइण लाइ थो। अरे मां तो बिल्कुलु पेट त उहो जेको खाई 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 फाटी पई है, ये जेको न फाटे उहो पेट कहिड़ो, उहो त चइबो सौदे वारी गोथी। न कमाई न करती रुगो खा खावां। मुंहिंजो बचड़ो शहमीर सॼो ॾींहुं वीचारो हॾ हणे कमाए अचे तॾहिं घर में चुल्ह ॿरे असांजी। जवान पुट खे वहीअ में ई डुबरो करे छॾियो अथई, पाण वञी थो जोशीअ जो मट थींदो। ओड़े ओड़े हेॾां त अच वेझो थी छुरीअ सां तुंहिंजो इहो पेट फाड़िया बि त पोइ ॾिसां थी त मोल ढोर तो मां दसी फाथा आहियूं अची। चाची नियामत ख़ैर त आहे, ये छुरी छो हथ में खई अथई? पोइ ढोर थी कोई छा? हाओ बाहाओ ही ॾिसी नथो, ही ढोर ॿधो बीठो आहे इन खे थी कोहां। अरे अब्बा हिनखे नियामत न चओ, अरे हिनखे क़यामत चओ। बरोबर अब्बा बरोबर, ॾिस ॾिस इन ढोर खे थी कोहां। हाँ त इहा ॻाल्हि आहे, माना त पाणीपत वारी जंग लॻी पई आहे। ये मां तो पुछड़े अब्बा तुंहिंजी चाची मूंखे सहे कान थी, ये बकरा सवाया छा खावां थो, बस पोइ त क़यामत शुरू। ये असुल हिसाब किताब ई कोन्हे दोज़ख जो। अरे छा कजां? चाचा मालिक ख़ैर कंदो, ईद जे ॾींहुं दोज़ख जी वाई त वाता न कढो। रब अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी। मां तो बाबला ये मुंहिंजे लाइ हिते ई हशर जो मैदान आहे। भला हिन क़यामत खां वधीक ये मुंहिंजे लाइ कहिड़ी क़यामत थींदी? ये मुंहिंजे घर में त जीअरो जाॻंदो दोज़ख पियो घुमे। दोज़ख पियो घुमे इन दोज़ख जी बाहि ते
तुंहिंजे लाइ पचाए मूं थकिजी पई आहियां। अब्बा छॾ चाचे खे बाहि ॾींहुं मोए खे खाइण खां सवाइ को कमु कोन्हे। बचा तूं ॿुधाए ख़ुशि तहीं? फर्स्ट क्लास। कीअं अचण थियो बा? चाची ईद जो ॾींहुं हो, मूं सोचियो त तव्हांखे ईद वाधायूं बि ॾेई अचां, चकर बि हणी अचां। अब्बा जी आए भली आए, तोखे बि ईद जूं लख लख वाधायूं। ॾे ख़बर भला जी मलूका त ख़ुशि आहे न, ऐं मुंहिंजे हियां जो टुकड़ो शरीफ़ा उहा बि चाची न। अम्मा ऐं अदी ॿई ख़ुशि आहिनि। शुक्र शुक्र। अम्मा बि सलाम ईद वाधायूं मोकिलियो अथई। वालेकुम सलाम ऐं ख़ैर मुबारकूं। ॿियो अब्बा मुंहिंजे तरफ़ां माणे खे सलाम चइजां, ऐं आहे न शरीफ़ा खे मथे ते चुमी बि ॾिजांसि भाकुर। छो न चाची, भला सोट शमीर नज़र नथो अचे? अब्बा उहो ॿाहिरि निकिरी वियो आहे वठण कुझु। चङो चाची, मां हलां थो। ऐं अब्बा वेह मानी ग्रह खाई वञे, सोटे अचे थो, बसि मां मिंट करे थी पचायां। न चाची, ईद जे ॾींहुं सम्झो था न त मानी घटि खाधी हूंदीसी। मुंहिंजे सेवारी मानी बि चाचे खे खाराइजांइ। वॾी तो त मुंहिंजो हिकिड़ो कमु त करे बा। ओए हो, हुकुम कयो चाचा। इहो वलण ऐं लधे वारनि खे कोहण लाइ हिकु वछेर वठराए ॾियारी अथमि। अॼु उहा कोई पाण बि गोश्त विराईंदा, ॿियूं सभु शयूं त मोकिलींदा, पर ओ झिरींदा मोकिलींदा। हाओ चाचा, छो न? तव्हांजे पेट जो ख्यालु तव्हांजे भाइटे खे न थींदो त भला कंहिंखे थींदो? अब्बा माणे खे मुंहिंजे तरफ़ां ईद वाधायूं ॾिजां ऐं चइजांसि त चकर हणी वञे मूं वटि। हाओ चाची, ज़रूर ज़रूर। ॿुधो, वछेर वरती आहे मुल्ह ते, हिते खां ख़ैरात कयूं कोन था। हर को पंहिंजो पंहिंजो हिकु जेतिरो हिसो खणे असल तौर ते, कोई वणेसि त खाए, वणेसि त खपाए। विरासत में गोश्त त ईंदो तौर में हिकु जेतिरो, बाक़ी ॿ पावा हिकिड़ो खणे, ॿ पावा ॿियो, टियों मुंडी ऐं चोथों खल। बाक़ी ओझरी केॾां वेंदी? उहा ॾींदासीं धींगाणे खे, वीचारो मिंथूं करे वियो आहे। धिंगाणे खे ॼण जेको पुफीअ जो पुटु ॼणई। अड़े हुन वरी कहिड़ो मुल्ह भरियो आहे जो मुफ़्त में ॾियूंसि? अदा वीचारो इलाज करे रहियो हो, पर जे नथा ॾियोसि इहा विरायो खणी। कोई मां त खणंदुसि खल, पावा ऐं मुंडी तव्हांखे आया। ए छो एॾो सियाणो कॾहिं खां थी वियो आई? असांखे को हातुम ताईं सम्झो अथई छा? मियां 2 पावा कुल 100 रुपयनि जा, या हिकु मुंडी 200 खन जी, ऐं खल 3000 जी, उहा तूं खणंदे। छो या पतईअ ते आयो आहीं छा? जे तव्हां कस नथा खाओ त पोइ मां छो खावां? खल मां खणंदुसि। खल तूं खणंदा या तुंहिंजी बछाई आया? हा, ॼण असां मरी विया आहियूं न। ॿियो न त खल तूं खणंदे जो गिदड़नि जो राज आहे। असां बि रुक जा चणा चॿारिया आहिनि, सवलाई सां खणण कोन ईंदासीं। यार, मैदान मतो ई नाहे, अॻ में था संदुर ॿधो। वछेर जा कुठी नाहे, अॻ में झेड़ो शुरू। हाँ साईं, बाक़ी तूं त पंहिंजो हिसो ॼण वठंदे ई कोन, जो सभु ॾोह असां ते थो थापी। हा, इहो फॾो वछेर कुसल खां अॻे ई निबरणु घुरिजे, न त पोइ राज कुसंदा। हा, न त अहिड़ी कंदो साईं जहिड़ी बुले कई ॿारनि सां। वाह साईं वाह, बुले कई ॿारनि सां। अड़े लधा, ये ॿार हुआ तॾहिं उन्हनि सां बुले कई। असां ॿार कोन आहियूं। मूंखे खल न मिलंदी त खल लाहींदोसांव। खल लाहींदोसांव? तूं खल खणंदे जो असां मरी विया आहियूं। कांव विया मरी जो लोलो वेंदो हज ते। मां चवांव थो त असल खल जी खल बि न ॾींदोसांव। मां चवां थो थोरी माठ करियो, छो था मुंहिंजी ओताक में फसाद करियो? जे कंहिंखे का अवली सवली चिबट अची वई त पहिरें त हणंदा मूंखे काठ में,
तंहिं करे इहो मामिलो ईअं कोन निबरंदो। शाम हलो था वॾेर अलहदाद वटि फ़ैसिलो कराइण। पोइ जेको फ़ैसिलो वॾेरे कयो, जेको न मञींदो पोइ वॾेरो पाण ई हुनखे मुंहुं ॾींदो। ये शाम छो हींअर ई था हलूं। हलो 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 हलो। बाबा तव्हां सभु ॻोठाणा मुंहिंजा बचा आहियो। मां कंहिं सां बि नाइंसाफ़ी न कंदुसि। जे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल अथव त करियां, न त वञी को ॿियो दर खुड़कायो। भोतार तोते वेसाव आहे तॾहिं ई त तोते फ़ैसिलो वारियो अथऊं, न त ॿिया बि दर घणा हुआ। बोलण ॾे ख़बर। साईं वॾा आहियो तॾहिं त ईद जे ॾींहुं लड़ी आया आहियो। बाक़ी लोग तुंहिंजी ऐं जुड़ियल तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? बाबा साईं तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे। भोतार फ़ैसिलो क़बूल आहे। हाँ त पोइ करियां फ़ैसिलो। हा हा भली करियो। हा त हाणे ईअं आहे त फ़ैसिले खां अॻु में मुंहिंजा कुझु उसूल आहिनि। मरी विया जट वॾेरे जे अॼनि फ़ैसिले जी ख़बर हूंदे बि हिते कीअं वारायो? हाणे जॾहिं फ़ैसिलो गिचीअ में पवंदो न तॾहिं कल्ह पवंदो त घणे वीह सौ अबे खे चवां। अब्बा छा था चओ? हा साईं हाँ त पोइ जे तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो मञो पोइ त ठीकु आहे, पर जे फ़ैसिलो थी वञण खां पोइ न मञंदव त पोइ जेसि ताईं क़बूलण जी सलाह करे अचो तेसि ताईं वछेर मूं वटि अमानत में हूंदी, ऐं जे फ़ैसिलो नामंज़ूर कंदव त वछेर ज़ब्त। ठीकु आहे? हा ठीकु आहे साईं ठीकु आहे। ॾिठई मोआ मोगा ॾिठई बसड़े भाऊ पंहिंजे वॾे जो वेग न तबीब। अबा त हाणे ॿुधो फ़ैसिलो मुंहिंजो। फ़ैसिलो ही आहे त गोश्त तोरे हिसेदारनि में बराबरि विराए वेंदो। ठीकु आहे? साईं हा ठीकु आहे। हा ऐं 4 पावा बि हिकु हिकु करे हिक जे हिसाब सां हर को खणंदो। मुंडी कटे मेजालो कढी ऐं ओझरी बि साफ़ करे उहे बि तोरे विराइबा। ठीकु आहे? हा बाक़ी जीअं त फॾो आहे खल ते ऐं उहा बि बराबरि विराए नथी सघिजे, उनजा हिसा कबा त बेकार थी वेंदी। तंहिं करे उहा फ़ैसिले जी मूड़ी तौर मां खणंदुसि। ठीकु आहे बाबा? साईं इहो वरी कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव? बोतार फ़ैसिलो निबिरो त कोन, ये खल जो विरहाङो त थियो ई कोन। पर तव्हांजो पाण में फॾो त निबिरियो न। जे पाण मंझां कंहिंखे हणी धक मारे वेझो आहे त पोइ खल पूरी पवे छा? ये पर साईं इहो त नाहक थियो। ऐं हा एॾा सियाणा थिया आहियो छा? फ़ैसिले जो तॾो न थींदो आहे छा? उहो केरु भरींदो? इंसाफ़ ईअं त नाहे थींदो भोतार। बाक़ी मूं वटि छो आया होड़े? वञी ॿिए हंधि फ़ैसिलो करायो हा? ऐं हा हूअं बि तव्हां सभु पाण ई हिन हेॾी कचहरी में क़बूल कया हुआ। सभु जेके शर्त आहिनि उहे मूंखे ज़ोर ज़बरदस्ती कोन कई हुई। हाणे जे फ़ैसिलो क़बूल अथव त ठीकु, न त वछेर तां हथु खणो। ऐं हा शाम ताईं मूंखे हा या न जो जवाबु ॾेई वञो। हाणे उथो हलो, मूंखे आयल महिमाननि सां ईद बि मिलणी आहे। अदा वलण वारनि पंहिंजनि पेर ते पाणे कुहाड़ो हणो आहे। हाणे बेटण मां छा वारंदुमि? चरबट राजा त फ़ैसिला अहिड़ा ई हूंदा आहिनि। सदा पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणो अथऊं। हाउ भाऊ बरोबर
जेकॾहिं पंहिंजो मसलो पाण में निबेरियूं हा त ही वक़्तु न ॾिसणो पवे। वॾेरे खां फ़ैसिले कराइण जी सलाह बि त वलूअ ॾिनी हुई न। मुंहिंजी त दिलि असुल न पे मञियो। हे मूंखे कहिड़ी कल्ह त वॾेरो को अहिड़ो बिना कन पुछड़ीअ जो फ़ैसिलो कंदो। बस रे भाऊ सवेरे कीन वछेरो ओताग ते पई रंभी। बस रे लधा ॿेली इहा ॻाल्हि न कर। हियां तो फाटे असल आजा वात ॾांहुं था अचनि। अस्सलाम वालेकुम चाचा। दवा कायम दवा सभिनी खे। अरे अबा कहिड़ियूं त असां बदनसीबनि खे वाधायूं ॾी। असां जूं ॿ बि वयूं त 6 बि वयूं। छो चाचा छा थियो? ख़ैर त आहे न? अरे साजन ॿियो सभु आहे, बस ख़ैर ई न आहे। अबा वछेर जी विरासत ते न पे ठहियासीं, वयासीं वॾेरे अलहदाद खां फ़ैसिलो कराइण। उन वरी अहिड़ो फ़ैसिलो कयो जो मुर्गो वछेरी फ़ैसिले में ज़ब्त करे पाण वटि बीहारे छॾियई। चाचा मां त वरी चाचे धिंगाणे जो न्यापो खणी आयो हुउसि। चयाई त ओझरी मूं ॾांहुं मोकिलियनि। बस रे अबा इहो बि को धिंगाणे जो पारो तो होला जे छा। मूं ऐं वलू त खेनि घणो ई सम्झायो त ओझरी ॾियूं था धिंगाणे खे, पर ही लौंग खान उभरियो उभरियो पिया आयो। अरे मूंखे कहिड़ी ख़बर कहिड़ी कल्ह त को धिंगाणो को एॾो पोतल आहे अदा जो उनजी पिट असांखे लॻंदी। बस अबा साजन आफ़रीन ॾे असांजे अकुल खे। ओझरी बचाए वछेर फुराए आयासीं। बस चाचा जेकॾहिं तव्हां बि पंहिंजा मसइला ऐं मामरा पाण निबेरियो त पोइ ईअं छो थिए? जे असां था तव्हां वॾड़नि खे का सलाह ॾियूं त चओ था इहे वात ॻाढ़ा छोकिरा मथे फिरिया आहिनि। बस हाणे ख़बर पई न तव्हांखे। सट साजन मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी वियो आहियां। यार जल्दी कर अबे ॻाल्हाए छा थियो आहे। ॾाढियूं उॾाऊं पियो करे। हल त भर वारे ॻोठ मां डॉक्टर खे वठी अचूं। हाँ अहिड़ी ॻाल्हि आहे। हल त हलूं। चङो चाचा असां हलूं था। अब आला जा वाले यार लधा कर का टल घुमा का उबती खोपड़ी त इज्जत बि बचे ऐं वछेर बि अचे, पोइ पाण में निबरी पवंदासीं। वलू तकड़ में का टल नथी सुझे यार। खोपड़ीअ त अॻ में उबती घुमियल आहे, वेतर उबती कीअं थींदी? यार हिकिड़ी टल आहे पर जे ॼट सचाई करे त। हा कहिड़ी टल? कहिड़ो ॼट? ॻाल्हि अछी कर। जेकॾहिं गामण गाठे खे राज़ी करे उन खां का सलाह वठिजे त उहो का न का अटकल बाज़ी ज़रूरु कंदो ऐं का चाल करे कंहिं न कंहिं नमूने वछेर ज़रूरु मोटराईंदो। गाठो आहे को न को गस लाज़मी कंदो। पर गामण गाठो इहो कमु मुफ़्त में कंदो कीअं? इहा ॻाल्हि त खल खां बि गॾु थी वेंदी, पोइ केरु मोह ॾींदो? यार ॻाल्हि सवली आहे। गामण मुंहिंजी ॿनीअ मां गाह पत कंदो रहंदो आहे। मूं खेसि 2-3 चकर रोकियो आहे पर इलाज करे थो। हाणे चवंदोमांसि त भली गाह कर, वेतर कुझु गोश्त जी बि लालच ॾींदोमांसि। पक अथमि त ज़रूरु मञंदो। छा तव्हां राज़ी आहियो? हा हा बस हाणे रुगो वछेर पधर ते मोटे त खटियोसीं। अरे जुड़ियल अदा लधा त पोइ देर छाजी, हींअर ई वञी मिल गामूअ सां ॿेली का ईद त सजाई करियूं। हा हा हाणे ई वञी थो मां गामू सां मिली अचां। हलो हलो हा हलो हलो। साईं जन जी बादशाह जो ख़ैर। ईद जो लख लख वाधायूं अथनि भोतार खे। अरे गामू किथे गुम हुए? निभागा ईद बि मिलण कोन आहे, वरी कंहिं नए फॾे जे कढाई छा? भोतार बसि ईअं ई सम्झो। अॼु अहम कम सां आयो आहियां तव्हां वटि। साईं जन खे थोरी तकलीफ़ करणी पवंदी। कहिड़े अहम कम सां आयो आहीं? कहिड़ी तकलीफ़ करणी पवंदी? भोतार हिकु राज़ जी ॻाल्हि आहे। गामू कहिड़ो राज़? गुझारतूं न ॾे, ॻाल्हि चिटी कर। पर भोतार इन गुझारत जी भञणी लाइ तव्हांखे थोरो पासे ते हलणो पवंदो।
हाँ त पोइ अच त पासे ते हलो हलिया 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 हाँ हाणे कर ख़बर गम छा ॻाल्हि आहे जल्दी ॿुधाए ॿुधायो तव्हां जेका वच लधे वलू वारनि खां जले बीहारी आहे न उहा खुडीअ वारे ॻोठ मां राति खां निकितल आहे भाॻिया पुलिस वारनि सां पेरे में आहिनि बसि इजू असांजे ॻोठ में पहुचण वारा ई हूंदा ऐं पोइ अची ठकाओ कंदा तव्हांजी औताक ते हा पोइ त पाण सम्झो था त मुफ़्त जी बदनामी धार त पुलिस जा चक्कर धार ऐं दुश्मनी वेतर जुदा बाबला आयो त सियाणा पर पोइ बि कॾहिं कॾहिं सियाणनि खां बि मत घसिजी वेंदी आहे खामखा कल जे करे पंहिंजी कल न रही वञे सियाणा थियो हथ कढो वच मां नेठाणे छा कजे बाबा साईं मूंखे ॾियो वच त ॾेई अचां लधे वारनि खे पाणे पुलिस वठंदनि पोइ बि तव्हां ॾेई त ईंदा न ॿियो काॾे वेंदा इहे ॾंडे ॾोकड़ त पोइ बि तव्हांजा कमु वारो कर काहे वछेर ऐं जल्दी ॾी अचने भागनि खे त छुटे चिंत रब का खैर घुर दिगाना चो दिल लाची अथई अल्लाह साईं कंदो सभु ठीक थी अरे मुझो सिर तो वजे ऐं तू चवई थी त दर्ची न कर अरे बस हारे मां पूरो आया मत मुझी तई मोकलानी ये न चो धणी खैर कंदो अदा थिंगाणा बेली छो तो हियो बोली यार दिल वडी कर सुस्त न थी बीमारी बड़ी सा मुर्स दी मुंह ॾिजे बाबा अरे अच्चा अरे आओ मरी विच था अरे मुझो हाल कोने भला शमीर पुट किथे आ अरे सद करो अदा दिल वडी कर अदा बीमारी अख छिंब जो खेल इजा आई इजा वई मलूका मुखे लॻो ही मुखे बुरवारी दो यारा दिल वडी कर अदा अरे अदा ये यू तो करे अरे यो तो बुधाए त शमीर पुट किथे आ नियामत तू छापी चई नियामत अरे खैर कंदो अल्लाह साईं खैर कंदो दिगाना ये छो थो रड़ियूं करी अरे कुछ कान थींदई अरे वसाया कुछ कोने अदा हौसलो करे हिम्मत कर बेली के तो न कंधार मुड़ सही खसी से पेट जे सूर्य ले दिल तो लड़ी मुके दे मेरे पुत्र ओ शमीर अरे किथे आई शमीर कुछ कोने जमीर साजन घर वारे गोठ वियल आहिनि डॉक्टर खे वठण जी बाबा जी इजो मां तव्हांजी सेरांदी खां बीठो आहियां डॉक्टर साहब बची वियो आहे हाणे का बि ग़लती न करियो अरे गोरा रे अरे पुट शमीर ये पक सा डॉक्टर आंदो थई के इज़राइल ये सा कढण वारो आयो आहे अरे शमीर जा पी थोड़ो सब्र कर डॉक्टर के तपासण दे मरन तुंजा दुश्मन हिम्मत कर अब्बा डॉक्टर तू ॾिसी चाचा साईं जाबोला न करियो मां इज़राइल न डॉक्टर आहियां ऐं मां तव्हांजो साह कढण न पर तव्हांखे चङो भलो करण आयो आहियां अरे बस अब्बा अरे मेरे थोड़ो फर्क आ मां तो इज़राइल हिकदम
टाइम सा कढनो आई डॉक्टर वाली आस्ते आस्ते अरे दा खादा तन केर खाई ठीक दी चाचा हाणे सब्र सां डॉक्टर खे हवाल ॾियो हिम्मत करियो अजाई ॻाल्हियुनि खां मिड़ई पासो करियो अरे गाल करी तो हाँ तो छा थियो आहे तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे अरे बा डॉक्टर ए ही सॼो पेट फूकजी वियो ये पेट में सूर ये सल मरा तो अरे मां कोन बचंदुसि डॉक्टर साहब अॼु ईद जे करे बावा खाइण में बेहतियाती कई आहे ऐं मिड़ई कुझु सवायो खाई वियो आहे साईं अधो मिड़ई खाइण जो मलूक आहे खाइण महिल ख़बर ई नथी पवे छा पियो खां क्या छा कोन पियो खां महिरबानी करे इनखे सही करियो जल्दी अरे सच तो चई था यो मो पेट त मुंहिंजो दुश्मन अरे केॾो ॿुधापाइस पर असल में अंगल हिन जा बर्दाश्त करे पर पोइ बि सॼल कोन थींदो ही पेट अरे बसि बसि पंहिंजो दुश्मन ऐं पाण सां खणियो वता था कहिड़ी ॻाल्हि था करियो चाचा साईं मिड़ई पेट सां को घटि कजे उन जा नाट नखरा न खणो जेको पेट जो गुलाम हूंदो उहो कंहिं न कम जो लतीफ़ साईं चयो आहे न गोला जे गिराह जा जूठा से जोगी फिटल से फोगी जनी शिकम सांडिया ऐं हूअं बि दुनिया में जेतिरा माण्हू बुख जे करे मरनि था अॼुकल्ह उन्हनि जो चोथों हिसो घणो खाइण जे करे मरनि था डॉक्टर साहब का ख़तरे जी ॻाल्हि त न आहे न न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे बसि घणे खाइण जे करे ओवर डाइट थी वियो आहे शुक्र आहे त फूड पॉइज़न खां बची वियो आहे ही दवा लिखां थो ऐं ही सुई बि लॻायांसि थो ॻणती न करियो कुझु देरि में आराम अची वेंदुसि तव्हां परेशान न थियो सोट साजन डॉक्टर साहब खे दग भरो करे अच शहमीर पुट ये तू त नथो वञी न न बाबा न मां तव्हां वटि बीठो आहियां अरे अबा मुझे एक नसीहत ॿुध ॿेली कॾहिं बि पेट जो गुलाम न थी जाए ये बगरा घटि खाइजाए पर पेट जे चवण ते असुल न लॻजाए ऐं मां तो ही पापी पेट सफ़ा माराईंदई छो त ही त कॾहिं बि नथो भरिजे अबा ॼमण खां वठी मरण ताईं सॼी हयाती खां पोइ बि पेट जी पूरत कान थी थिए ये अबा सॼे ॼमार ख़िदमत करीस पर जे हिकु दफ़ो हिन जो चयो मोटाई त ॼण कबर बीड़ो करे छॾींदो अरे मुंहिंजो पेट अरे मुंहिंजो मज़ाहिया ड्रामो पेश कयो वियो मानीअ जो मलूक हिन ड्रामे में जन सदाकारनि हिसो वरितो उन्हनि जा नाला ऐं किरदार हिन रीत आहिनि नंढड़ो छोकिरो मास्टर सोएब अली डॉक्टर वसीम खान गामण खान ऐं वसायो फेरोज़ लगारी मलूका शगुफ्ता खालिक शमीर अब्दुल खालिक चांडियो वडेरो अलहदाद अली इमरान समो लधो मुख्तियार निजामाणी वलण नज़ीर चन्ना लौंग जीवन खान गांगरो जुड़ियल अब्दुल मजीद मुगेरी नियामत फरहाना अनीस रेडियो पाकिस्तान हैदराबाद